अस्सलाम वालेकुम नाज़रीन, 30 टीवी न्यूज़ में वली कार आओ मारवी थीम सबका पेरी शामिल कंदासी हेडलाइंस। अगुड़े सदरासी पुलिस सरदारी जी मौलाना फजल मान की रिहाइश का आमद मुलाकात दौरान बेतमादी रिथ APDM के लॉक मास बाबत गाल बोल वजीर आजम खिलाफ बेतमादी रिथ की कामयाबी लाए अपोजिशन जूं हुकूमती इतादन के परचार जूं कोशिशों शहबाज शरीफ ऐं मौलाना फजल मान की पार्लियामेंट लॉजिस में MKM अखबारन से मुलाकात बेतमादी रिथ में साथ ॾियण बाबत गाल बोल MKM कुछ मुतालबा मञण की सूरत में बेतमादी रिथ में अपोजिशन जो साथ ॾियण जो इशारो ॾेई छॾियो। वफाकी वज़ीर शौकत तरीन की सदारत हेठ एथनिक जो इजलास सिंध के नुमाइंदे पारां तकरारी हिथात हल्के नाल पेश की हिकरो ॿीहर भरपूर मुखालफत वीडियो लिंक वसीले इजलास में शिरकत कंदड़ निसार अहमद खोड़ो मौक़िफ़ इख्तियार कियो त जेसी ताईं गॾियल मुफ़ादन वारी काउंसिल में को फ़ैसिलो नथो थिए तेसी ताईं इहा रिथा ख़त्म कई वञे। एथनिक इजलास में पानी के 3 टियर फॉर्मूले के फ़ैसिले लाइ मामलो गॾियल मुफ़ादन वारी काउंसिल में खड़ी वञण जो फ़ैसिलो सिंध पारां 3 टियर फॉर्मूले बाबत CCI में भरपूर नमूने केस पेश करण जो ऐलान निसार खोड़े जो चवण आहे त जेकॾहिं सिंध जा ख़दशा ख़त्म न कया विया त सिंध ग्रेटर थियल केनाल फेज़ 2 रिथा बाबत आलमी तरक़ियाती बैंक सां फंड रोकण लाइ राब्तो कयो वेंदो। चोरी के पैसन से सियासतदानन के खरीद कयो पियो वञे ही असांजे MNS के खरीद करण लाइ आया आहिनि मोरिन में भरियल पैसन से माण्हुनि जा ज़मीर खरीद कया पिया वञनि। ऑपोजिशन के डप आहे त इमरान खान वधीक कुछ ॾींहं रहियो त जेलनि में हूंदो। नवाज शरीफ हिकु घर जी भी मनी पेल ॾेई न सघियो। वज़ीर आज़म इमरान खान जो सवात में जलसे की खिताब संदसि हिमायत इलेक्शन कमीशन के साम्हूं हार स्टैंडिंग थिए पई छा आइन उन जी इजाज़त ॾिए थो ईंदड़ ॾींहनि में हू हिकु बाज़ सां 3 विकेटूं घिराईंदो। इतिहादी आयूं ऐं अलॻि पार्टी आयूं पार्टियुनि अंदरि मुख़्तलिफ़ राया हूंदा आहिनि ऐं गॾियल सलाह मशवरा कया वेंदा आहिनि। मुस्लिम लीग काफ जे अॻवान चौधरी परवेज़ लाही पंहिंजे बयान की वज़ाहत कंदे चयो आहे त वज़ीर आज़म ईमानदार आहे ऐं संदसि नियत बि सुठी आहे। हुननि हुकूमत छॾी आहे नई अपोजिशन जो हिसो बणिया आहिनि हू हुकूमत जो हिसो आहिनि ऐं हर ॾुखे वक़्त में हुकूमत जो साथ ॾिनो आहे। इतादियुनि सां सलाह मशवरा कया वञनि त हुकूमत जो पंहिंजो फ़ाइदो आहे। फजल रहमान वेशी जट बणियो वेठो आहे घरू वेड़ थी त केस क़ीमत चुकाइणी पवंदी। घरू मामलनि जे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त अपोजिशन 25 मार्च ते इस्लामाबाद अची रही आहे खेनि 25 मार्च ते ख़बर पइजी वेंदी 27 मार्च ते जलसे खे सिक्योरिटी ॾिनी वेंदी पर कंहिंखे बि अवाम जी जान माल सां खेॾण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। पाकिस्तान के बैन अक़वामी ख़तरा आहिनि 20 मार्च खां पुलिस ऐं रेंजर्स खे इख्तियार ॾिना वेंदा। ऑपोजिशन के अदम एतमाद जो हक़ आहे पर ईअं न थिए जो अदम एतमाद अदम इस्तकाम ॾांहुं मुंतक़िल थी वञे। फजल रहमान जेका बोल इस्तेमाल करे रहियो आहे उन सां दफ़े पकड़ियो त ज़िम्मेवार पाण हूंदो। वफ़ाक़ी हुकूमत नाकाम थी चुकी आहे मुतहिदा जे मुतालबनि ते एतिराज़ न आहे संदन मुतालबा मंज़ूर आहिनि। सिंध के वॾे वज़ीर मादली शाह चयो आहे त MKM मुतालबनि जो पेपर ठाहे आई हुई। बिलावल भुट्टो चयो त मुतहिदा जा अहिड़ा मुतालबा न आहिनि जिन ते एतिराज़ हुजे। बेतमादी रिथ पुठियां करोड़े पाकिस्तानी आहिनि। PDM जे लॉन्ग मार्च में शिरकत जो फ़ैसिलो पार्टी कंदी। वॾे वज़ीर मादली शाह ख़िलाफ़ इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में केस की ॿुधणी वॾो वज़ीर पेश केस की ॿुधणी 1 अप्रैल ताईं मुलतवी। सियासत कमज़ोर दिल माण्हुनि जो कम नाहे टी चौक जलसे खां अॻु ई अपोजिशन घबराइजी वई आहे।
इस्लामाबाद में वफाकी वज़ीरनि जी प्रेस कॉन्फ्रेंस। फवाद चौधरी जो चवणु आहे त मुख़ालिफ़ जो जागवान कबूतरनि वांगुरु बंदि थी चुका आहिनि। इमरान खान खां वॾा जलसा करे ॾेखारे। नून लीग अॻवान जावेद लतीफ़ ख़ासि स्टैंडिंग जो एतिराफ़ कयो आहे। इलेक्शन कमीशन नोटिस वठे। खुसरो मुख्तियार जो चवणु आहे त माण्हुनि जी वॾी ख़्वाहिश आहे त 27 मार्च ते इमरान खान सां मिलनि। वज़ीर आज़म की ज़बान पर दिमाग़ दुरुस्त करण जी ज़रूरत आहे। हुकूमत बेतमीरियत खे रोकण लाइ बदमाशी ते लही आई आहे। असेंबली मेंबरनि खे धमकियूं ॾिनियूं पई वञनि। सुध समा वारी सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त अपोज़िशन वटि 172 खां वधीक मेंबर आहिनि। हुकूमत वटि नंबर पूरा हुजनि हा त वज़ीर धमकियूं न ॾियनि हा। इमरान खान वाड़क जो शिकार आहे। असेंबली में वोट ॾियण लाइ ईंदड़नि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। इमरान खान रोकण बावजूद जलसो कयो। इलेक्शन कमीशन संदसि मेंबरशिप मुअतल करे। नून लीग जो मुतालबो। एहसन इकबाल चयो आहे त पाकिस्तान जी ख़ुदमुख्तियारी जेतिरी इमरान खान जे दौर में थी माज़ी में कॾहिं न थी। इमरान खान सां गॾु बीहण जो मतिलबु महांगाई ऐं बेरोज़गारी आहे। लीगी तर्जमान मरियम मनूक जो चवणु आहे त वज़ीर आज़म खे कानून जो एहतराम न आहे। रियासत वसीलनि जे इस्तेमाल ते इमरान साहब खे सज़ा ॾिनी वञे। इमरान खान अरबे रुपयनि जी गैर कानूनी फॉरेन फंडिंग जो हिसाब ॾे। सॻियूं भरिसां जी जोड़ींदड़ वाक़ियो। घर के बाहि लॻण सबबि भाउ भेण समेत टे ॼणा सड़ी फौत, हिकु वाड़ो ज़ख़्मी। ॻोठ शाहनवाज़ भट्टी में रियाज़ हुसैन भट्टी जे घर के ओचितो बाहि लॻी वई। मासूम वाड़े समेत हिक ई घर जा 4 वाड़ा सड़ी पिया। मेदी संदसि भेण आतपा भट्टी ऐं वक़ार ज़ख़्म जी सट नसंदे सां ॾिठी वियो। ॿिनि भाइरनि वक़ार ऐं मोहम्मद अवेस जी हालत गणती जोगी। फौती भाउ भेण जा लाश घर पहुचण ते घर भातियुनि खे बेहोशी जा दौरा पइजी विया। इलाइक़े में सोग छाइजी वियो। कोटड़ी साइड जे शुरो ॻोठ में समी जी मालिकियत शोरा ऐं पालारी बिरादरी जी बिंदुरियुनि में छेड़ो। फायरिंग में हिकु ॼणो माची पियो, 4 ज़ख़्मी। पुलिस पहुची सिकतार ते ज़ाब्तो आंदो। शोराधुर जे माण्हुनि धड़ो हणी ठठो हैदराबाद क़ौमी शाहरा ब्लॉक रिसियो। संदन चवणु आहे त सदियुनि खां ॻोठ ते कब्ज़े लाइ हिकु सिरफ़कार ऐं उन ते वंगारनि हमलो करे संदन माण्हू ज़ख़्मी कया आहिनि। टंडो मस्ती भरिसां बिंदुरियुनि में पुराणी तकरार तां छेड़ो। 2 भाइर माची विया। ॻोठ लांगा में लांगा बिरादरी जी बिंदुरियुनि में काल्हि तकरार तां जुड़ो थी पियो। फायरिंग में मोहम्मद हसन लांगा तॾहिं माची वियो। संदसि भाउ अली गुल लांगा सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जेको इलाज दौरान फौत थी वियो। मंगल देरो भरिसां बाहि लॻण सबबि 6 पोरितनि जा घर अलॻ समेत सड़ी रख। वारिशाख ते बीठल ब्रोही बिरादरी जे पोरितनि जे घरनि खे चुल्ह मां उथियल चणक मां बाहि लॻी। पाकिस्तान ऐं ऑस्ट्रेलिया विच में कराची टेस्ट दिलचस्प मुक़ाबले खां पोइ ड्रॉ थी वई। बाबर आज़म हिक बणिजी ऑस्ट्रेलियाई बॉलर आॾो बीठी रहियो। शिकस्त खां बचाई मैच ड्रॉ ॾांहुं खणी पियो। बाबर आज़म 196 रन्सूं ठाहे आउट रहियो। मोहम्मद रिज़वान 104 रन्सूं ठाहियूं। अब्दुल्ला शफ़ीक नर्वस 90 जो शिकार थी 96 रन्सनि ते आउट थी वियो।